ख़बर शामिल कंदासीं मिठियाणी खां। मिठियाणी जे सिंधड़ी स्टाफ ते मुसाफ़िर खानो न हुअण सबबि औरतूं खुलियल आसमान हेठि सवारीअ जो इंतज़ार करण ते मजबूर थी वियूं आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे, वीडियो लिंक ते मौजूदु आहे निज़ामुद्दीन मशहूरी। जी निज़ाम, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु असां मिठियाणी स्टाफ ते सिंधड़ी चौक ते असां मौजूदु आहियूं। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे मेन स्टाफ जेको हूंदो आहे त उते मुसाफ़िर खानो हूंदो आहे त जेके न्याणियूं जेके इज़तदार हूंदियूं आहिनि उहे जॾहिं अचनि थियूं डॉक्टरनि वटि या कंहिं मसइले मसाइलनि बाबति त उहे अची मुसाफ़िर खाने में गाॾियुनि जो इंतज़ारु कंदियूं आहिनि। लेकिन ही वाहिद मिठियाणी शहर आहे ऐं मेन चौक आहे, मेन स्टाफ आहे जिते को बि मुसाफ़िर खानो हिन वक़्त ताईं न ठाहिरायो वियो आहे। हितां जा जेके माण्हू आहिनि, इलाइक़े वासी आहिनि, सियासी समाजी जेके अॻवान आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त हीउ असांजो जेको शहर इन खे साबिक़ MPA मुमताज़ अली चांडियो साहब बि हिन मेन स्टाफ ते मुसाफ़िर खानो न ठाहिराए सघियो। हिननि वज़ीर आला सिंध, डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ ऐं ॿियनि खां इहो मुतालबो कयो आहे त महिरबानी करे सिंधड़ी चौक मेन स्टाफ मिठियाणी ते मुसाफ़िर खानो ठहिराए ऐं जीअं आवाम जेको आहे जेके उन्हनि जो इज़तदार न्याणियूं आहिनि उहे अची मुसाफ़िर खाने में गाॾियुनि जो इंतज़ारु करे सघनि। जीअं त हितां जेको हीउ स्टाफ आहे, हितां वेनू रक्षा इहे तक़रीबन नौशर फिरोज़, पटीदन, ठारूशा, मोरो ओॾां वेंदियूं आहिनि त हिते काफ़ी रश हूंदी आहे। लेकिन जेके औरतूं आहिनि उहे निकिरण उस में उहे इंतज़ारु कंदियूं आहिनि। जी।